कमिश्नर सांगड़ डॉक्टर इमरानुल अहसन चयो आहे त पोलियो मुहिम जे सिलसिले में टीमुनि खे हिफ़ाज़ती इंतज़ाम मुहैया कया वेंदा। समूरा सिहत मर्कज़ शाम ताईं खुलियल रहंदा। पोलियो मुहिम जे सिलसिले में पंहिंजी ऑफ़िस में हिकु गॾिजाणी जी सदारत कंदे डिप्टी कमिश्नर चयो त 2 खां 7 अक्टूबर ताईं पोलियो मुहिम जारी रहंदी। ज़िले जा समूरा गवर्नमेंट ऐं PPHI जा मर्कज़ शाम ताईं खुलियल रहंदा। ज़िले जे हर ॿार खे पोलियो जा फुड़ा पीआरण खे यकीनी बणायो वञे। सुस्ती जो मुज़ाहिरो कंदड़ अमले ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। पोलियो मुहिम खे कामयाबु करणु असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे। बाद में हिन सांगड़ सिविल अस्पताल में पोलियो मुहिम जो इफ़्तिताह कयो ऐं ॿारनि खे फुड़ा पीआरिया। जॾहिं त रैलीअ जी अॻुवाणी बि कई। इन मौक़े ते DHO डॉक्टर फैज़ मोहम्मद मरी, डॉक्टर विष्णुमल, डॉक्टर दिलदार ख़ासकेली, डॉक्टर फारूक ऐं ॿिया मौजूदु हुआ। वफ़ा रज़ा, इबरत न्यूज़, सांगड़।